जिया रे मदीनो दिखा अला भी हर दे रोता मौला जिया रे मदीनो दिखा है विछड़ल कूंजन वांगुर वेही साईं विछड़ल कूंजन वांगुर वेही ओ विछड़ल हाय विछड़ल कूंजन वांगुर वेही अला ज़ार मौला जिया रे मदीनो दिखा मौला जिया रे मदीनो दिखा है गुंबद खजरा साए साईं साए रोज़े जी साए में हो साए गुंबद जी साए में अला है करे हाँ तथा अला हे करे हाँ तठार मौला जिया रे मदीनो दिखा मौला जिया रे मदीनो दिखा अला भी हर दे रोता मौला जिया रे मदीनो दिखा मौला जिया रे मदीनो दिखा है मूंखे डप थो मौत जो मारे ओ मूंखे डप थो मौत जो मारे ऐं मूंखे डप थो मौत जो मारे मूंखे डप थो मौत जो मारे अला ए तरताई न मार मौला जिया रे मदीनो दिखा मौला जिया रे मदीनो दिखा ओ हर दम हाजी मखना वेठो ओ हाजी मखना हर दम वेठो हाजी मखना हर दम वेठो अला पल पल बिरद पुकार मौला जिया रे मदीनो दिखा मौला जिया रे मदीनो दिखा
मदीनो ॾेखार मौला जियरे मदीनो हे हुयो फ़कीर मखणो हुसैनी जे तव्हां जाॾो नात पढ़ी हाणे मां नात लाइ अर्ज़ु कंदुसि मौलवी मोहम्मद हुसैन हुसैनी तव्हां जाॾो अचे नात पढ़ंदो अवा नात खान जे महिल नात पढ़ंदा आहिनि न त उन महिल सीनो बि ठरंदो आहे वरी हिते त वरी ॿियो मज़ो बि आहे साईं जो दीदार करे अखियूं बि ठरनि थियूं तंहिंजे करे महिमान असां सिंध जा जेके माण्हू आहियूं महिमान नवाज़ूं नात खान महिमान जो क़दुरु असांजे हथ में आहे ऐं क़दुरु कयो हे किताब आहे मुंहिंजे हथ में मुख़्तियार कुल हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुख़्तियार कुल जे लाइ मौलवी साहिब मुफ़्ती नज़ीर अहमद साहिब वॾी महिनत करे किताब तयारु कयो आहे ऐं हिन में 110 आयतुनि मां साबित कयो अथई त मदीने जो साईं मुख़्तियार कुल आहे 110 आयतूं क़ुर पाक जूं हे किताब तव्हां ख़रीद कयो मुख़्तियार कुल वॾी ॻाल्हि त इहा आहे पर हिन किताब जे अंदरि असांजे महबूब मुर्शिद करीम जा बि हथ अखर लिखियल आहिनि हे किताब ख़रीद कयो मुख़्तियार कुल मुफ़्ती नज़ीर अहमद साहिब जो आहे ऐं मां नात लाइ अर्ज़ु कंदुसि मौलवी मोहम्मद हुसैन हुसैनी तव्हां जाॾो नात